नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के जुडो मां खबर ॾींदा जुडो जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल अब्दुल्lah कोसो में गुज़रल 3 महीननि का उस्ताद मुकरर न थियण खिलाफ सजाॻ ॿार तहरीक तालका जुडो पारां एडवोकेट मुमताज कोसो मंजूर कलोई हेमराज ग्वारियो खादम कोसो जी अॻवानी में ॿारनि प्ले कार्ड खणी अची ऐं मुज़ाहिरो कयो। हुन मौके ते अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त तालका जुडो जे स्कूलनि में उस्ताद मुकरर न हुजण करे ॿारनि जी तइलीम मुकमिल तबाह थी चुकी है ऐं हिन अमल में तालीम खाते जूं इख्तियारियूं ख़ामोश तमाशाई आहिनि। हिननि चयो त ॻोठ अब्दुल्lah कोसो जो बहितरीन उस्ताद अशरफ कोसो जी फौत थियण बाद स्कूल बंद है, जंहिं सबब सभई ॿार स्कूल बदिरां माल चारे रहिया आहिनि। संदनि मुस्तक़बिल तबाह थी रहियो आहे। हिननि चयो त हिन सिलसिले में ॻोठाणनि तालका एजुकेशन ऑफिसर खे लिखत में दरख़्वास्त पिण ॾिनी आहे, पर हू को बि नोटिस वठण लाइ तयार न आहे। हिननि मुतालबो कयो त मज़कूरा स्कूल में उस्ताद मुकर्रर न थियो त तालका एजुकेशन ऑफिस अॻियां धरणो हणंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।